असांजो मुतालबो इहो आहे त असांजी जेका लाइन आहे उहो जेका ख़तमु थी वई आहे हेठां जेको इहो मटाए असांखे कोन था ॾियनि। असांखे तक़रीबन साल थी वियो आहे। असांखे रोज़ असां धिका था खाऊं इन्हनि जी ऑफिस में, रोज़ अचूं था पर असांजी केरु ॿुधणु नथो करे। असां वॾे वसारनि खे चयो बि आहे, अपील बि आहे, फेसबुक ते बि हलायो आहे पर केरु माना ॿुधे कोन थो। असांजा ॿार बच्चा बुख ते वेठा आहिनि, असां मजबूर एहतजाज था कयूं, रोज़ अचूं था, रोज़ केरु ई कोन्हे। हींअर बि इंजीनियर केरु आहे इहो उहो बि कोन्हे। इंजीनियर जेको आहे मेमूण आहे केरु आहे, ॿुधण वारो न आहे, केरु असांजो अज़ालो करे, केरु असां सां मिले, केरु मिलण लाइ बि तयारु न आहे। त असां काॾे वञूं? असां मजबूरनि पोइ एहतजाज खे अञा वसी कंदासीं, पोइ असां या बाईपास बंदि कंदासीं। असांजो मसइलो जल्द अज़ जल्द हल कयो वञे, न त ॿी सूरत में असां पोइ एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। अस्सलाम वालेकुम। असां वटि तक़रीबन महीने खां घर में गैस कान्हे। 2 साल थी विया आहिनि दरख़्वास्त ॾेई थकिजी पिया आहियूं। ऑफिस में ऑफिस वार्ड नंबर 7 मल्हार चौक, असां उते रोज़ाना ऑफिस में चकर हणी असां थकिजी पिया आहियूं। अचूं था, ऑफिसर ऑफिस में आहे ई कान्हे, केॾीमहिल किथे अचूं था, असांखे कूड़ा दिलासा ॾेई भॼाए थो छॾे, बाबा तव्हांजो कमु थी वेंदो, केॾीमहिल लाइन था मिलां। असांखे 2 साल थी विया आहिनि, अञा ताईं का बि नई लाइन न ॾिनी। 1980 खां वठी जेकी लाइन विछाई वेठा आहिनि उहे सभु नाकारा थी वई आहे। असांजा बचड़ा सुबुह जो बिना नाश्ते जे स्कूल था वञनि। ऐं जेको आहे इंजीनियर चए थो त बाबा हाज़ुर साईं हाज़ुर, बसि हाज़ुर रुगो हाज़ुर चए पियो, त ॿियो कमु ई कोन्हे। अस्सलाम वालेकुम। असांजो अर्ज़ु इहो आहे त वार्ड नंबर 7 मल्हार चौक में महीने खां वठी गैस न आहे ऐं सदाईं असांजे लाइ ईअं ई थींदो आहे। अर्ज़ु इहो आहे असांजो त असां सां अहिड़ो ज़ुल्म छो आहे? जेके असांजा मिनिस्टर आहिनि असांखां वोट था वठनि, असांखां काउंसलर आहिनि उहे वोट था वठनि, असांजे मसइले खे हल छो कोन था कनि? जॾहिं इलेक्शन अचे थी त एॾा पीरी प्यारा आहिनि, असांजे हर ॾुख सुख जा साथी आहिनि। इलेक्शन खां पोइ असांजो केरु बि ॾुख कोन थो वंडिजे। असांखे सिर्फ़ु मज़दूर माण्हुनि खे 2 मानियुनि जी सहूलियत हुई, उहा बि असांजी बंदि कई अथनि। ख़ुदा असांखे बुख छो था मारियो? जेकर एॾो असांखां बेज़ार आहियो, तंग आहियो त असांजूं परापंडियूं सभु तव्हां वठो वसवारा, त असां शहर छॾे वञूं, या वरी असां सां अची असांजे पाड़े में रहो त ॾिसो त असां सां ज़ुल्म केतिरो आहे। असां सां ईअं छो थो कयो वञे? असां सभिनी वसवारनि खे चऊं था त महिरबानी करे असांजो मसइलो हल कयो, या असांखे लॉकअप कराए छॾियो, फांसियूं ॾियारे छॾियो, या असांखां परापंडियूं वठियो त असां तव्हांजो शहर छॾे वञूं। त भला असां कंहिं अहिड़े शहर में हुजूं जिते अदालत त हुजे, का बि असांजे लाइ का बि इंसाफ़ कोन्हे को। वारा पंहिंजे मन परस्त माण्हुनि खे ॾियो वेठा आहिनि गैस, असांजी का बि कोन था ॿुधनि। असां जेॾीमहिल अचूं था त खीसे मां टापी कढियो, असांखे चूसायो मोकिलाए था छॾनि। हीउ यार कहिड़ो इंसाफ़ आहे, कहिड़ी अदालत आहे? ख़ुदा असां ते रहम कयो। ऐं वसवारे ऑफिसरनि खे चऊं था त बाबा जेकर बंदि करिणो आहे त सॼे मोरे जो बंदि कयो, जे ॾियणो आहे गैस त सॼे मोरे खे ॾियो। हिकिड़नि खे ॾियो था, हिकिड़नि खे कोन था ॾियो। महिरबानी करे असां सां इहो ज़ुल्म बंदि कयो।